ओ पर जे अमड़ हाल हया तो आ तू तहजते त्यार न थी तुझे लाए हजो अकबरिया पुट तुझो माव पीओ फोट चवनी तब चाह मां तू जी जल खे चौजियो दिल वठण वालिदैन जी आ रहमत राज वसीओ गुलाम नबी कुरान में आ हुक्म आयो ही ताहिन माव पीओ जीअरे बिश्त जान में ऐस कसा जॾहिं मां पीउ जी थो को भी करे अदा ज़ियारत सुहिणे सजण फरमायो फज़ीलत हीअ बि ख़ुदा जी इबादत जेसी हुजेरा भाग भला थई जेसी हुजियरा भाग भला थई शाम सुबह रहो ज़ियारत में अबे अम्मा जे सूरत में दुआऊं घुरन पिया ज़रूरत में अदा उन्हनि खां पुछो जंहिंजा बो अमड़ हिन जग में कोन्हनि के फ़कीर अयाज़ खां पुछो त बाबे जो केॾो शान हो जंहिं वक़्तु अल्लाह ॾिसे थो बचड़ो घर में देर कंदो त बे अमड़ खे इहा ई हूंदी आहे त मुंहिंजे बचड़े छो देर कई आहे है पीउ कुले ते माउ जे हज में माणियो ॾाढो मज़ो थई बाबो कमाए रोज़ी बचन लाइ माउ ने पाए वॾो कई पर अमड़ अल्हम्दुलिल्लाह तुझी करणी आहे ताज़ीम तुझे सदके मूं मथां कई सतारी करीम न त शाहे मुंहिंजी शाइरी ऐं शाह मुंहिंजी तालीम दर्जा बिटे सिंधी पढ़ियल से बि अगूणे टाइम दुर खां धरतीअ जे मथां ऐं हेठां अर्श अज़ीम मां मुहाबे हिकमी मथो खाईंदो पीअंदो वतां है पीउ कुले ते माउ जे हज में माणियो ॾाढो मज़ो थई बाबो कमाए रोज़ी बचन लाइ माउ ने पाए वॾो कई शल न वञे तूं दर खां ॿाहिरि शल न वञे तूं दर खां ॿाहिरि की न रहनि ॿई राहत में दुआऊं घुरनि पिया ज़रूरत में अवां बि गॾिजी चओ दुआऊं घुरनि पिया ज़रूरत में दुआऊं घुरनि पिया ज़रूरत में घर में वेठा थई पीर पका ॿई अबे अम्मा जे सूरत में दुआऊं घुरनि पिया ज़रूरत में है भरवसो तुंहिंजो भोपुण ते हो रब रुठो तॾाहीं थींदे न रद अदा माउ पीउ जी दुआ तूं जाली पीर पुठियाहीं है भरवसो तुंहिंजो भोपन ते हो रब रुठो तॾाहीं थींदी न रद माउ पीउ जी दुआ तूं है जाली पीर पुठियाहीं रूह जो रिश्तो जन सां जुड़ियल थई है रूह जो रिश्तो जन सां जुड़ियल थई तूं तन सां रहो तूं चाहत में दुआऊं घुरनि पिया ज़रूरत में दुआऊं घुरनि पिया ज़रूरत में हाफ़िज़ दीदार अली ॾाढा त चओ दुआऊं घुरनि पिया ज़रूरत में दुआऊं घुरनि पिया ज़रूरत में घर में वेठा आहे पीर पका ॿई घर में वेठा थई पीर पका ॿई अबे अम्मा जे सूरत में दुआऊं घुरनि पिया ज़रूरत में जंहिंखे अबे अमड़ जी दुआ आहे उहो चवंदो सुभान अल्लाह जंहिंखे दुआ न आहे उहो न चवंदो जेको अबे अमड़ जंहिंखे पाले वॾो कयो चवंदो सुभान अल्लाह है पुछो उन्हनि खां जुमन भटी चए माउ मरी वई रोअनि था के त वेचारा पीउ
पीउ पंहिंजे जे धड़के कान सिकनि था के त वीचारा पीउ पंहिंजे जे धड़के कान सिकनि था। दोस्तो मां तव्हांखे नंढो किस्सो थो ॿुधायां, चओ सुभान अल्लाह। हज़रत याकूब अलैहिस्सलाम, हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो बच्चो साहिबजादो उहो भी नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, चओ सुभान अल्लाह। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मदरसे में पढ़ण वियो आहे। अगे ईअं हूंदो हो त मुसाफ़िर घणा हूंदा हुआ मदरसे में, पोइ परे परे वञी मदरसनि में जिते मदरसो हूंदो हो उते बचा विहारींदा हुआ। त हिते ॻोठ जो हिकिड़ो वञे थो, उन जो बि पुटु मदरसे में वेठो पढ़ंदो हुयो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम पुछो, अबा तूं वञे थो काॾे? चई मां वञा थो साईं मदरसे में कमकार अथई त ॿुधाए। सभई चओ सुभान अल्लाह। चयो सुणा तूं वञे थो त हे मुंहिंजे बच्चे जे लाइ हार खयूं वञा, मुंहिंजे बचड़े खे हार पाराइजांइ, चइजांइ त तुंहिंजे बाबल तुंहिंजो हार मोकिलियो आहे। जॾहिं उहो वञे थो ख़ुदा जो कसम आहे पंहिंजो पुटु बि आॾो वेठो आहे, ॿिया बचड़ा बि आॾो वेठा आहिनि, सभई सुहिणा पर हज़रत यूसुफ सुहिणो हो, चओ सुभान अल्लाह। ख़ुदा जो कसम आहे हज़रत यूसुफ जा 39 हिसा घटि आहिनि पर 40 हिसा मुंहिंजे हबीब करीम अञा वधीक, चओ सुभान अल्लाह। वो दोस्त पहुतो आहे, हेॾे थो शक हणे, हेॾे थो शक हणे, अल्हम्दुलिल्लाह। चई साईं इहो चयो हो त हज़रत यूसुफ खे न विझाए पर उन खे विझजांइ जेको सुहिणो आहे। दोस्तो जीअं वञी पहुतो, जाॾे काॾे नज़र कई तोड़े कोजड़ो हो त बि ख़ुदा जो कसम आहे उहो हार वञी पंहिंजे बच्चे जे गल में विधो अथई। मोटियो आहे जॾहिं हज़रत याकूब अलैहिस्सलाम पुछा थो करेसि, हज़रत याकूब अलैहिस्सलाम पुछा थो करेसि साईं ॾे हलवाल तूं वहीं, त साईं चयो त बाबा मां वियो हुउसि, अव्हांजो इहो ई फरमानो हो त जंहिंजो बच्चो सुहिणो हुजे मूंखे पंहिंजो पुटु सुहिणो लॻो, मां पंहिंजे बच्चे खे हार पाराए आयो आहियां, चओ सुभान अल्लाह। ऐं पुछो उन्हनि खां जुमन भटी चए मां मरी वई रोअनि था के त वीचारा पीउ पंहिंजे जे धड़के कान सिकनि था, के त वीचारा पीउ पंहिंजे जे धड़के कान सिकनि था। अबे जी कावड़ कुर्ब में शामिल ओखिरे चतोई वारा, चओ सुभान अल्लाह। अदा अबे जी कावड़ कुर्ब में शामिल, कुर्ब ऐं कमाल जी सादत में दुआऊं घुरनि था ज़रूरत में, दुआऊं घुरनि था ज़रूरत में। घर में वेठा थई पीर पका ॿई अबे अम्मा जे सूरत में दुआऊं घुरनि पिया ज़रूरत में।